मां खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो आरो सैयद असगर अली शाह वटि यूसी बाको चानियो ते फंक्शनल मुस्लिम लीग पारां नामज़द उम्मीदवार गुलाम रसूल चानियो ते तक जे वोटर खुदा बख्श चानियो एतराज़ दाख़िल कराए छॾियो आहे। खुदा बख्श चानियो मूजिब चेयरमैन जे उम्मीदवार गुलाम रसूल चानियो सरकारी प्लाट ते हाई स्कूल बांको चानियो ऐं प्राइमरी स्कूल भरिसां फ्लोर मिल लॻाई है, जंहिं जे करे ॿार साह जी तकलीफ़ में मुब्तला थी सघनि था। खुदा बख्श चानियो बाके चानियो जो ऐं वोटर अॼु बाके चानियो ॻोठ जो और यूसीअ जो कहिड़ो एतिराज़ दाख़िल करायो? साईं मूं एतिराज़ इहो दाख़िल करायो त जेका मशीन जेका फ्लोर मिले उहा स्कूल जे बराबरि आहे। हाई स्कूल बाको चानियो ऐं प्राइमरी स्कूल ऐं उहा मशीन जेका आहे सरकारी ज़मीन में ऐं उहा मशीन उन में साह जूं बीमारियूं थियनि थियूं ॿारनि खे। अच्छा, चेयरमैन केरु आहे जंहिंजे ख़िलाफ़? चेयरमैन गुलाम रसूल जे ख़िलाफ़ दरख़्वास्त जमा कराई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।